महांगाई जे हिन दौर में जिते हर माण्हू जो बूथ चढ़ियल आहे उते चटपटनि ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्खूं विखेरण जी कोशिश कंदासीं। छोकिरी चयो ॾाॾी खे तव्हांजे ज़माने में मायूं 10-10 ॿार कीअं ॼणींदियूं हुयूं। ॾाॾी जवाबु ॾिनो त धीअ असांजा मुड़ुस राति जो फेसबुक ते धूड़ न पाईंदा हुया। हाणे त इश्क अहिड़ी हालत करे छॾी आहे जो पापी चोलो कलाम बि ग़मगीन लॻंदो आहे। जंहिंसां आउं सचो प्यार करण वारो हुयसि अॼु ख़बर पई त उन जा मूं जेतिरा 4 त ॿार आहिनि। जंहिं राह तां लंघियो दिलबर उहा मिटी बि चटींदा रहियासीं चुमींदा रहियासीं, पर हुन बेवफ़ा मुंहिंजी अम्मा खे चयो मासी तव्हां वाला छोरा मिटी खाईंदा वतई। चवंदा आहिनि त जिते इज़त न हुजे उते माण्हू खे वञणु न घुरिजे। पोइ छा भला माण्हू पंहिंजे घर बि न वञे। जिन मर्दनि खे रोज़ ज़ालूं वेलण सां मार ॾींदियूं आहिनि उहे बि फेसबुक ते वेही इंडिया खे एटम बम जी धमकी ॾींदा आहिनि। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं चटपटियूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।